नाज़रीन असी इन वक्त भान सदाबाद शहर के भान शेख मेला में मौजूद आयूँ जिते अज सुबह जो एक मासूम नींगरी जो गटर में किरी फौत थी वही है। मासूम नींगरी समन धी बिलावल अबड़ो जो ही तक स्क्रीन ते दसूँ था ही गटर नालो आहे। ही इन गटर नाले में अज सुबह जो सफ़ाई न थियण सबब टाउन इंतजामिया जे मुबैना ना हली सबब भान शेख में सफ़ाई न थियण सबब ही गटर जो नाले आहे। ही गटर नाले में जो मासूम नींगरी जो किरी फौत थी हुई जैसे वारिसन 2 कलाक ताईं लगातार ॻोल्हींदा रहा पर अफ़सोस जो आहे सो टाउन इंतजामिया पहुची न सघियो। भान सदाबाद भान शेख में जो सो टाउन इंतजामिया गुज़िरियल 15 सालनि खां लगातार जो सो सफ़ाई न करण ऐं बुनियादी सहूलियतुनि खां जो सो ही भान शेख जो सो वासी जेके न बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। बार बार शिकायतूं करण बावजूद टाउन इंतजामिया अगूर निंड पियल आहे। असीं इन वक़्तु हुन मासूम गुलनि जहिड़ी मासूम जेका नींगरी जेका फौत थी गटर में किरी उनजो जेको वालिद आहे ऐं उनजो जेको चाचो आहे उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, उनजे वालिद सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। फौत थी आहे जेके पानी में बुॾी फौत थी आहे तव्हांजी भाइटी बि थिए, छा था चओ तव्हां? बाबा नालियूं हिकु त भरियूं पियूं किन सां ऐं रस्तो ना आहे हलण जो ना आहे। छोकिरी जीअं वञी तेॾी तेॾी वञी किरी सॼो माना रस्तो ना आहे लंघण जो को बि ना आहे। टोन जो सॼो सिस्टम आहे, ॿियो कंहिंजो बि न आहे। नाइंसाफ़ी आहे सौई सिधी। 2 महीना अॻु नालो असां बुख हड़ताल बि कईसीं पर कुझु बि न सफ़ाई न थी 2 महीननि जे बाद। बसि हाणे सभु को पंहिंजी पाण ज़िम्मेवार छा कंदासीं। भान शेख खे वोट ॾियंदो तॾहिं इहो सबबु आहे। PPR खे वोट न ॾियूं आहे हेॾो सबबु थोरी थिए आहे। असां सां अॼु थोरी लाश असांजो घर में पियो आहे, असांखे ख़बर आहे असां सां कहिड़ो सूरु आहे। हिते हिकु न तक़रीबन महीनो अवल नूनारनि जी छोकिरी ॿुॾी मरी वई आहे। असांजे पाड़े में 5-6 लाश थिया आहिनि। हे असांजो छऊं आहे पाड़े जे हिसाब सां। ऐं पाड़े में सफ़ाई हुजे त असांजी छोकिरी वञे थोरी आहे। हेॾा ॾींहं असांखे ॾिसणा कोन पवंदा। इहो टाउन इंतजामिया किथे आहे? टोन कोन्हे, टोन वारा हिते असांजे कॾहिं आया ई न आहिनि। असां हेॾे मां त को माण्हू ई न आहे ॾिठो टोन जो माण्हू हिते को आयो आहे। जिते 50 रुपया हथ अचनि थो 100 मिलनि थो ओॾां हलिया था वञनि।